नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर ठठो रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने ज़िले में अमन व अमान तोड़े ज़िले भर में महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ रेवेन्यू अमलदारनि खे जारी कयल हिदायतनि जी रेवेन्यू मुलाज़िम उबतर करण लॻा आहिनि। जंहिंखां पोइ मुख़्तियारकार DCO ठठे जे हुकुम ते लताड़ कंदे ठठे ज़िले जे नंढनि तोड़े वॾनि शहरनि जे वापारियुनि दुकानदारनि लाइ हिकु बेमिसाल मुश्किल बणियल आहे। मुख़्तियारकार तपेदारनि समेत रेवेन्यू मुलाज़िम क़ाबिज़, जंहिं करे अॼु ॿिए ॾींहुं बि ठठे शहर समेत ज़िले जे नंढनि तोड़े वॾनि शहरनि में मुर्गी फरोश दुकानदारनि, फ्रूट जे दुकानदार ऐं राशन जे दुकानदारनि तरफ़ रेवेन्यू ठठे जे अमलदारनि ऐं मुख़्तियारकारनि तपेदारनि जी जारी कयल ज़ातियुनि खां तंग अची ज़ातियुनि ख़िलाफ़ दाहूं शुरू करे छॾियूं आहिनि। जॾहिं त इन सिलसिले में मुर्गी फरोश दुकानदार अॼु ॿिए ॾींहुं बि पंहिंजा दुकान बंदि करे मकली ऐं ठठे जे मुर्गी फरोश दुकानदारनि अवामी प्रेस क्लब ठठे जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि रेट लिस्टूं हुजण बावजूदु मुख़्तियारकार ऐं संदसि टीम खे हरासा करण ऐं बिला जवाज़ रेट लिस्टुनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी इल्ज़ाम हणी खेनि तंग करे ॾंड जी आड़ में वॾी रिश्वत वसूल करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।